बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा साथियों दोस्तों ॿुधंदड़ तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। उम्मीद त ख़ुशबाश हूंदा। सर्दी तमामु घणी आहे। सर्दीअ खां पाण बचायो। असां किसो हलायूं पिया वामक ऐं अज़रा जो, अरबी किसो, जंहिंजा ॿ पार्ट तव्हांजे अॻियां पेश कया अथऊं। अॼु उन जो टियों ऐं आख़िरी पार्ट तव्हांजे नज़र था कयूं। उम्मीद त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। मुख़्तसिर कलो को पार्ट मां तव्हांखे ॿुधाए वञा त जॾहिं वामिक शहज़ादो मिस्र में क़ैद थियो त मिस्र जे बादशाह जी धीअ, जंहिंजो सलमा नालो हो, उन जो राज़ ॾिसी ऐं उन जो पीउ जेको हुयो मिस्र जो बादशाह, उन ज़ाल जे चवण ते इन जी शादी कराई पंहिंजे धीउ सां, क़ैद मां आज़ादु कराईंसि। उन इहो ई सोचियो त भला इन माइटीअ जे करे ॿिन्ही मुल्कनि में जेका दुश्मनी आहे उहा दुश्मनी बि ख़तमु थींदी ऐं धीउ जी पसंदि बि पूरी थींदी। वामक क़ैदी जो हुयो, हिन जो ख़्यालु त सॼो अज़रा ॾे हो, पर हाणे उते जो क़ैद हुयो त उतां जो ई हुकुम मञिणो पियो पएसि। हिन शादी कई, पर ज़ाहिर में ॾेखु ॾे पियो ख़ुशीअ जो, पर अंदर में मायूस हुयो। हिन जे पीउ खे ख़बर पई त मुंहिंजो पुटु, इहा त ख़बर आहे त क़ैद थी वियो आहे, मिस्र जे बादशाह पंहिंजी धीउ सां शादी कराई अथसि। उहो बि ॾाढो ख़ुशि थियो त भला इन बहाने सां ॿिन्ही मुल्कनि में जेके दुश्मनी हूं उहे दुश्मनी बि ख़तमु थींदियूं। हुन हिकिड़ो ख़तु लिखियो मिस्र जे बादशाह ॾे, जंहिंमें हुनजो थोरो मञई त तो मुंहिंजे पुट खे पंहिंजी धीउ जो संग ॾिनो आहे, सुठी ॻाल्हि आहे। हाणे इन खे असांखे बि सिक लॻी आहे, मोकिलींसि त असां ॾे अचूं। होॾां अज़रा जेका हुई, अज़रा खे बि कंहिं नमूने सां ख़बर पइजी वई त वामक मिस्र में शादी कई आहे, मूंसां हेॾा वाइदा इक़रार हस, उते शादी कई अथई। उन कंहिं नमूने सां हिन ॾे ख़तु लिखियो वामक ॾे मिस्र में, जंहिं ख़त में हुन ॾे ॾोरापा मयारूं वग़ैरह लिखियईंसि। उन जा वाइदा इक़रार जेके हुन कया हुआ उहे यादि ॾियारियईंसि। वामक खे ख़तु मिलियो। वामक ख़तु पढ़ी, वरी उन ई ख़त जो जवाब में अज़रा खे चयो त मां हिते क़ैदी हुयुसि, मुंहिंजी मर्ज़ी त कान पई हले, मां ख़ुशीअ सां इहा शादी कान कई आहे, ऐं हेतिरा ॾींहं थिया आहिनि त मां पंहिंजे इन जो ज़ाल जो मुंहुं बि सही तरह न ॾिठो। बसि मिड़ई वक़्त खे काटियां पियो, बाक़ी मूंखां तूं विसरी कान्ही, ऐं अलाह कंदो त को न को सबबु पैदा थींदो जो मां वरी तो वटि ईंदुसि, तोसां मिलंदुसि। पोइ मिस्र जे बादशाह खे ख़तु जॾहिं हिन जे पीउ जो मिलियो त हिन खे मोकल ॾे, छॾेसि त असां सां मिली वञे। मिस्र जे बादशाह हिन खे तयारु कयो त बाबा तुंहिंजे पीउ जो आयो आहे ख़तु, हाणे त क़ैदी बि कोन हो, हाणे तव्हां भले यमन वञो। पर वॾो काफ़िलो हिकिड़ो तयारु कराई, नौकर चाकर, हीरा जवाहर, ॿियूं सुखड़ियूं पाखड़ियूं, मतिलबु वॾो हिकिड़ो लश्कर जीअं थींदो आहे ईअं लश्कर तयारु कराए ऐं हिन खे मोकल ॾिनई त तूं वञ पंहिंजे पीउ ॾे यमन। पोइ उहो लश्कर आयो, जॾहिं मिस्र ऐं यमन जे विच में आहे समुंड, उहो क्रॉस करिणो हो। बादशाह अॻे ई बंदोबस्तु कराए छॾियो, ॿेड़ियूं बीहारे छॾियूं आहिनि। जीअं उते लश्कर पहुतो त सामान सड़ो लाथुनि, सामान सड़ो लाहे ॿेड़ियुनि ते चाढ़ियुनि, ॿेड़ियूं हलियूं। हिकु ॾींहुं हिकु राति ॾाढो सुकून जो सफ़र गुज़रियो। ॿिए ॾींहं ते रब जी कुदरत ईअं ओचितो तूफ़ान शुरू थी वियो, आसमान ककरनि सां भरिजी वियो,
तूफ़ान ऐं बरसाति शुरू थी वई। तूफ़ान ऐं बरसाति शुरू थी वई। तूफ़ान ऐं बरसाति जे करे समुंड में लहरूं तेज़ थी वयूं। ॿेड़ियुनि हलाइण वारनि पंहिंजा वॾा वस कया, पर लिखियो जो हुयो ॿेड़ियूं ऊंधियूं थी वयूं। जेके हुया सभु ॿुॾी विया, सामान सड़ो, जेके हुया सभु ॿुॾी विया। वामक खे हयाती हुई। ॿेड़ियुनि जो भॻियूं ऊंधियूं थियूं, भॻियूं सामान जो हुयो हुन ते वज़न, ॿेड़ियुनि जो भॻियूं त हिकिड़ो फटो हिनखे हथ अची वियो। उन फटे जे सहारे ते हे हलियो। फटे जे सहारे ते हलंदो हलंदो हिकिड़ो ॾींहुं बि गुज़री वियुसि, हिकिड़ी राति बि गुज़री वियसि। नेठि हिकिड़े ॿेट ते अची हे निकितो उन फटे जे सहारे। ॿेट ते आयो, चौधारी सावक हुई। चढ़ियो ॿेट ते, बुख लॻी हुयसि, उञ लॻी हुयसि। उतां मेवा पटे खाधई, चश्मो हुयो उन मां पाणी पीतई। ॿेट ॾाढो भलो हो, ॾाढो ख़ूबसूरत ॿेट हो, पर हिन हेॾे होॾे ॾिठो, हिनखे को बि माण्हू ॾिसण में कोन आयो। उन ॿेट ते को माण्हू को हिनखे ॾिसण में न आयो। वेही सोचे पियो पंहिंजे गुज़रियल वक़्त खे, यमन खे सोचे पियो, वरी अज़रा वारे ॾे जॾहिं वेंदो उनखे सोचे पियो, वरी जॾहिं क़ैद थियो उहो सोचे पियो, वरी जॾहिं शादी कई, वरी जॾहिं ख़ुशीअ मां पीउ ॾे अचे पियो। इहो सॼो सोचे सोचे इनखे ईअं सोचींदे सोचींदे ॾींहुं गुज़री वियो, सिजु लही। हिन सोचियो त भला राति हिते ई रहां। वणनि जो हिकिड़ो झुगिटो हो, कख पन पटे, ऐं हिन चयो त भला उन्हनि ते सुम्ही ऐं वणनि जे झुगिटे जी ओट में सुम्हां, मथां को जानवर ॾिसे या कीअं। सुम्ही पियो। घड़ी कान गुज़री त हिनखे राति जो वॻड़ो हो, परे खां रोशनी ॾिसण में आई। हिन रोशनी जो ॾिठी त हे उथियो। हिन इहो ई अंदाज़ो लॻाए त रोशनी आहे त पक माण्हू हूंदा, बाहि जी आहे, अलाए कंहिं शमादाननि जी आहे, पर रोशनी आहे त पक माण्हू हूंदा। सो हे उथियो, उन रोशनी वारी साइड ते हलणु लॻो। चङो वेझो जेॾीमहिल उन रोशनी वारे साइड ते अची पहुतो, ॾिसे त हिकिड़ो वॾो मैदान आहे, चौधारी गिलम गालीचा विछाया पिया आहिनि। कतारूं हुजनि हेॾां बि, ईअं सम्झो त ॼण परियूं हुजनि, हेॾां बि परियूं हुजनि, नौकर चाकर। हे सम्झी वियो त कोई परियुनि जो इलाइक़ो आहे। साम्हूं हिकिड़ो तख़्त हुजे, उन तख़्त ते हिकिड़ी वेठी, उहा सभिनी खे हुकुम हकाम ॾे पई। अंदाज़ो लॻाई त उहा का राणी ही हिननि जी। उन्हनि जी नज़र हिन ते पइजी वई, हिनखे पकिड़े पंहिंजी राणी वटि वठी आया। राणी वटि जो वठी आयसि त राणी हिन खां हाल अहवाल पुछियो। हिन सॼो पंहिंजो हाल अहवाल ॿुधायुसि, ॿेड़े ॿुॾण वारो। पोइ राणी हुकुम कयो त हिनखे वञो वेंजारे सेंजारे, हिनखे भला बादशाही कपिड़ा पाराए पोइ मूं वटि वठी अचो। वठी आयसि तयारु करे। राणी पाण सां गॾु विहारियो। हिनखे ताम अची विया, शराब अची विया उन दौर जे हिसाब सां, ऐं राग नाच जी महफ़िल शुरू थी। राणी पाण बि पिए पई, हिनखे बि प्यारे पई। आख़िर एॾो उते हलियो जो हिन ॾिठो त सभु नशे में उते मदहोश थींदा पिया, बेहोश थींदा पिया हुए नशे में। जेको जिथे हुयो उहो उते ईअं आयल पियो पियो, किरंदो पियो नशे में। हिनखे बि नशो वठी वियो, हे बि सुम्ही पियो। सुबुह थियो, सिज जी रोशनी मुंहं ते पियसि। उथियो, अञा जो अखि खोले ॾिसे त न परियूं, न उहो परियुनि वारो तख़्त, न उहो गिलम गालीचा, साॻो बरपट बयाबान। वरी उथियो, हेॾे होॾे ॾिठई, हिनखे त का शइ नज़र कान आई। वरी सॼो ॾींहुं ते झंग में। दिलि पई चएसि जेकर अॼु राति वरी इहो साॻो तमाशो ॾिसां, पर हाणे अॼु बि ॾिसण में ईंदो अलाए कोन। वरी अची राति थी, सोचींदे सोचींदे हिनखे राति थी। राति जो साॻो उते झुगिटे में अची सुम्ही पियो, पर हिनखे अॼु रोशनी ॾिसण में न आई। निंड अची वियसि। निंड में हिन अज़रा ॾिठी त अज़रा वटि वियो हां। अज़रा वटि वियो हां। अज़रा हिनखे ॾोरा पाए मयारूं पे ॾिनियूं, हे हुनखे परचाए पियो। ईअं ख्वाब ॾिसंदे ॾिसंदे तां त सिज उभरी वियो। सिज जो उभरियो उथियो। हिन सोचियो त हाणे भिड़ा हिन ॿेट मां निकिरां। केतिरो टाइम हिते ॿेट में हूंदुमि, जिते को माण्हू छेड़ू आहे ई कोन, ॿेट मां निकिरां।
रब ते आसरो रखी किनारे ते आयो, अची बीठो त मन को बेड़ो को जहाज तां टपे। कुछ घड़ी गुज़री त ॾिठई त हिकिड़ी ॿेड़ी आहे वञे थी पई। परे खां हिन दाहूं कयूं, हथनि जा इशारा कई त जीअं हो ॾिसनि त को हे राह भुलियल आहे, को मुसाफ़िर आहे त मूंखे खणनि। बसि हिन जी बि क़िस्मत चङी ही, हुननि जी नज़र पइजी वई, ॿेड़ी वापसि खाए आया, अची हिनखे खयनि। हिनखे ॿुधाइनि त असां बि तुंहिंजे मुल्क न, बाक़ी वञूं इन रस्ते सां था, अरब वारे इलाइक़े। ॾाढो ख़ुशि थियो, हिनखे चाढ़ियनि पाण सां गॾु। हाणे हे ॿेड़ीअ में चढ़ियो, वञे पियो। हाणे जंहिं अरसे में वामक ते हे सभु वारदातूं थियूं, उन ई अरसे में वरी हिन जे पंहिंजे मुल्क में, छो जो हे पंहिंजो मुल्क छॾे आयो हो, चङो टाइम क़ैद लॻो पियो, शादी वादी कई, वरी हे जहाज़ तबाह थियो, त इन्हनि इन अरसे में यमन जो बादशाह जेको हो, उन जी धीअ ही जेका वामक जी भेण हुई, जवान ख़ूबसूरत शहज़ादी, पोइ उन जे लाइ ईरान जे बादशाह ॿुधो त यमन जे बादशाह जी धीअ आहे, शहज़ादी आहे, ॾाढी सुहिणी आहे, तारीफ़ हुन जे सूंहं जी जो ॿुधई। उन ईरान जे बादशाह कुझु कासिद मोकिलिया, तोहफ़ा, सुखड़ियूं ऐं ख़त ॾियारे मोकिलिया, जंहिंमें हुन चयो त तव्हां मूंसां माइटी कयो। यमन जे बादशाह हुननि जी इज़त त घणी कई, पर जेॾीमहिल ख़त जो पढ़ियईं त हुन में ख़त में धीउ जो संग जो हुन घुरियुसि। जवाब में लिखराईंसि त तोसां माइटी करणु मुंहिंजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे, छो जो ईरान वरी तॾहिं सुपर ताक़त हुयो। मुंहिंजे लाइ वॾे इज़त जी ॻाल्हि आहे जो तोसां मुंहिंजी माइटी थिए। मूंखे तोसां माइटीअ में को बि आर कोन्हे, पर असुल ॻाल्हि इहा आहे त 2-3 महीना थिया आहिनि, मुंहिंजो पुटु क़ैद थी वियो आहे शाम ऐं मिस्र जे बादशाह वटि। सो उहो जो नाहे मुंहिंजो वली हदु हो आहे, पुटु बि अकेलो, उहो जो नाहे त ईअं सम्झ त असां वटि ॼण मातम लॻो पियो। सो हाणे अहिड़े हाल में शादी पंहिंजी धीउ जी करायां, सो असांजी दिलि बि कान चवंदी, न छोकिरी चाहींदी, असांखे मुनासिबु नथो अचे। तंहिंजे करे फ़िलहालु असांखे तूं माफ़ कर, जेसीं उहो मोटी अचे। इहो ख़त जो वियो ईरान जे बादशाह ॾे। ईरान वरी वरी थो ॿुधायां त तॾहिं सुपर ताक़त हुयो, जीअं अॼु अमेरिका आहे। उनखे जो इहो ख़त मिलियो त हुनखे पंहिंजी बादशाहीअ जो, पावर जो तकबर हुयो। वरी वॾी ॻाल्हि त शहज़ादीअ जी सूंहं जी जो तारीफ़ ॿुधी आई त हो ॼण देरि करणु न पियो चाहे। वरी कावड़ मां हिकिड़ो ख़त ॿियो लिखराई यमन जे बादशाह त तो जेको हे असांखे जवाबु ॾिनो आहे न, उन खां सिधो जवाबु ॾियां, ईअं सम्झ तो मुंहिंजी बेइज़ती कई आहे। केॾी त मुंहिंजी हुकूमत आहे, केॾी मुंहिंजी शहनशाही आहे, ऐं तुंहिंजो हेतेड़ो मुल्क यमन, तो अणसिधी तरह मुंहिंजी ॼण बेइज़ती कई आहे। इहो जेको तो जवाबु ॾिनो आहे, माना न कर सिधी न कई थी, पर ॾिनो जवाबु थी, तो मुंहिंजी बेइज़ती कई आहे। सो बहितर इहो अथई त जल्दी इहा माइटी कर ऐं मुंहिंजी शादीअ जो बंदोबस्तु कर, न त मां न छॾींदुसि, मां वॾो लश्कर पाए ईंदुसि तुंहिंजे मुल्क ते ऐं सॼो मुल्क तबाह कंदुसि, तुंहिंजी बादशाही विञाईंदुसि, साॻी तुंहिंजी धीअ बि मुंहिंजे कब्ज़े में। इहो ख़त मोकिलियईं यमन जे बादशाह ॾे। ख़त अची पहुतो यमन जे बादशाह वटि। यमन जे बादशाह खे ख़त पढ़ी ॿुधाइनि, उन ज़ाहिरा ईरान वॾो मुल्क हुयो, यमन नंढो मुल्क हुयो। कावड़ त लॻसि, पर हाणे ॾिसे पियो त हो हाथी आहे, ईअं सम्झ असां ॼण हुन जे अॻियां कुआ हूं। सो हुनखे ख़त में लिखियईं त साईं मां माइटीअ जे लाइ तयारु आहियां, मां न कर केॾी महिल कई आहे, पर मां तव्हां खां इहा मोहलत थो घुरां मुनासिब वक़्त जी।
छो जो मां तव्हांखे ॿुधायो आहे त मुंहिंजो पुटु क़ैद लॻो पियो आहे, असां वटि मातम लॻो पियो आहे, ख़ुशी कहिड़ी ठहे। बाक़ी जेका तव्हां जंग जी धमकी ॾिनी आहे त तव्हां असांजे मुल्क ते ईंदव, सो बराबरि सच आहे, तव्हां वॾा बादशाह आहियो, तव्हां बराबरि वॾा बादशाह आहियो। पर इहो आहे त रब मूंखे बि नवाज़ियो आहे, घटि मां बि न आहियां। बादशाह तोड़े फ़क़ीर सभु ख़ुदा जा बाना आहिनि। हे मुल्क अॼु असांजा आहिनि, सुभाणे कंहिं ॿिए जा हूंदा। असुलु मुल्क जो मालिक आहे रब, जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾे। फतेह हा खटण हाराइण बि आहे उनजे हथ में। जे तव्हांजो लश्कर वॾो आहे, ज़ाहिर आहे असांजो थोरो आहे, पर हिमत त ख़ुदा जी ॾिनल आहे। जे तव्हां वटि आहिनि रुक जूं तरारूं, त असां वटि बि काठ जूं तरारूं कोन। माना थधो बि कईंसि, पर माना धमकीअ जो जवाब बि ॾिनई त मां न कर नथो कयां, पर इहो आहे त धमकियूं बि असांखे तूं न ॾे। इहो ख़त लिखी ऐं वरी ईरान जे बादशाह ॾे मोकिलियो। ईरान जे बादशाह खे जॾहिं जो ख़त मिलियो, हाणे हिन में त ज़ाहिर ज़रूर न, माना पहिरियों त हेठां ई बि कयसि, पर वरी चईंसि भला जेकॾहिं विढ़ंदी त असां तोसां विढ़ंदासीं, हाणे सिधी तरह सिधो चईंसि। सो उहो ताक़तवर बादशाह हुयो, तकबर हुयो, हुन उन महिल ई वॾो हिकिड़ो लश्कर गॾु कयो। बाबा हलो यमन ते का आहे, यमन जो बादशाह हिते अहिड़ो थी, वरी हुनजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे जो मूंसां माइटी बि नथो करे, वरी जंग लाइ बि तयारु थियो, वॾो लश्कर वठी यमन ते काहे आहे। यमन जे बादशाह खे ख़बर पई, बादशाह बि तयारी कई। हाणे ॻिचीअ में जो ॻाल्हि पई त ज़ाहिर आहे। आख़िर साईं ॿई लश्कर अची जंग जे मैदान में गॾु, होॾां ईरान जो लश्कर, हुनजे साम्हूं यमन जो लश्कर। रब जा फ़ैसिला आहिनि। ज़ाहिर आहे हो ताक़तवर बादशाह हुयो, यमन नंढड़ो मुल्क हुयो, विढ़िया दिलेरीअ सां, पर हुननि जो लश्कर वॾो हो, हथियार घणो हो, घोड़ा हाथी। यमन जे लश्कर शिकस्त खाधी ऐं यमन जो बादशाह जेको वामिक जो पीउ हो, जंग में वीचारो मारिजी, जंग में मारिजी। हाणे इहे ॾींहं हुया जंहिंमें वामिक अचे पियो हेॾे पंहिंजे मुल्क ॾे। वामिक खे इन ॻाल्हियुनि जी ख़बर ई न। ईरानी फातिह थी विया मुल्क जा, मुल्क जो सभु खज़ानो माल मिल्कियत जेका सभु लुटे इन्हनि हथ कई, बादशाही महल खे घेरो कनि, ॻोल्हा कराए बादशाह जी जेका धीअ हुई, जंहिंजे संग जी न घुर कई, उनखे पकड़ियुनि, उनखे क़ैद करे, ॿियूं बि महल जूं औरतूं हुयूं, उन्हनि सभिनी खे क़ैदी करे ईरान ॾे वठी विया। ईरान वठी वियो बादशाह। उते पहुची ईरान जे बादशाह इन सां शहज़ादीअ सां शादी कई, वामिक जी भेण सां शादी कई। यमन जो सॼो मुल्क तबाह थी वियो, ईरान सफ़ा भेले थिए। ईरान सॼो मुल्क भेले थियो, को मुक़ाबले करण वारो कोन हो। कुझु टाइम गुज़रियो, माण्हुनि मां डपु लथो, सुकून थियो, माण्हू जेके ईरान जी फुरलुट खां पंहिंजा घर घाट छॾे विया, उहे बि पंहिंजे मकाननि ते मोटण लॻा। वामिक ॿेड़ीअ में हो, हलंदे हलंदे अची नेठि अरबुस्तान जे किनारे ते पहुतो। अरबुस्तान जे किनारे ते पहुतो, रब जो शुक्र अदा कई त जंहिं वरी पंहिंजे मुल्क जा वण ॾेखारियसि, सिधो यमन ॾे भॻो त वञी पंहिंजे माउ पीउ ऐं ॿियनि अज़ीज़नि सां गॾिजां। जॾहिं वञी पहुतो यमन, अड़े हे छा, सॼो मुल्क वीरान, महल हुरमसरा सभु ईअं वीरान लॻा पिया आहिनि, क़ब्रिस्तान बयाबान लॻा पिया आहिनि। ख़बर पियसि पीउ जे मारजण जी, माउ भेण ॿिया मिट माइट
ख़बर पियसि त उहे सभु क़ैदी थी वई, क़ैदी करे ईरान वठी विया आहिनि। जेका अचण जी ख़ुशी हुअसि उहा हिननि जी ख़तमु थी वई। ॾाढो अरमान थियुसि। रोअंदे पुछा कई पीउ जी क़बर जी, पीउ जे क़बर ते वियो, वञी उते दुआ घुरियईं। रोई पंहिंजे पीउ सां उते क़बर ते हाल अहवाल कई। ईअं सम्झो पे मातम कई। नेठि इंसान आहे केतिरो, आख़िर सब्र खां सवा त ॿी का राह कान। अज़रा जी ख़बर लाइ वरी वियो त भला उन खे ॾिसां त उहा कीअं। उहे हुया लॾाऊ। अब वञे उते ॾिसे त उते बि पोठो लॻो पियो आहे, मैदान ख़ाली। उहे बि को लॾे विया। लॾाऊ हूंदा गाह पठे जे हिसाब सां, उहो कबीलो तोड़े जेके ॿिया सो इहे जो ईरान जी जंग थी त भव खां हर को भॼी वियो, माना उहे बि उतां लॾे विया। हाणे पीउ मरी वियुसि, मुल्क तबाह, भेण माउ मिट माइट क़ैद में, हेॾां अज़रा कोन थी लभेसि। ॾाढो परेशान थियो। अहिड़े बुछड़े हाल में हे उन कबीलनि जे ॻोल्हा में निकितो, रुलंदो 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 जीअं मजनू लैला जे लाइ पियो रुलियो। हलंदे हलंदे हिन जा कपिड़ा बपड़ा फाटी विया जंग में, पेर फटिजी पियसि। हिकिड़े हंधां ॿिए हंधि जिथे ख़बर पएसि ईअं पियो रुले, ॾस पता पियो पुछे। होॾां हुन अज़रा जा माइट बि हिन जंग जे करे दरपदर थी ॿियनि कबीलनि वांगुरु ईअं रुलंदा रुलंदा, कॾहिं हिकिड़े हंधि मंज़िल हणनि, वरी कॾहिं ॿिए हंधि। अज़रा खे बि वामक जो ख़्यालु हुयो। उन बि पे पुछा कराई वामक जी त वामक जो छा थियो। हाणे हुनखे बि इहा ख़बर पई त मिस्र ऐं शाम में उतां जे बादशाह जो धीअ ॾिनी अथसि, सो हाणे उन बादशाह मोकल ॾिनी अथसि त तूं भले पंहिंजे मुल्क वञ। सो उमेदु हुयसि त मूं वटि ज़रूरु ईंदो। हेॾा वामक साईं घुमंदो रुलंदो रुलंदो हिकिड़े ॾींहुं ॾाढो थकिजी पियो। हिकिड़ो वॾो दड़ो हुजे उन जी चोटीअ ते वेही नाव में थी ऐं पंहिंजी हालत अफ़सोस करणु लॻो। ईअं ओचितो ॾिठई, परे खां हिकिड़ी माई ॾिठई जंग में। मुहांडनि मां हिनखे त रुॻो ई हुअ अज़रा, सो हिन मुहांडनि मां शक पियो सभणा अज़रा आहे। बसि हिन जो को नसीब हुयो, अज़रा जा माइट बि पोइ हिते ई वेझर में किथे हुननि अची तंबू हयां। अज़रा वरी काठियुनि जे लाइ या कंहिं ॿिए ख़्याल सां इन पासे ॾे लड़ी आई। जीअं वामक जी नज़र हिन ते पई, हुन जी बि हिन ते नज़र पई। शक पियुसि त भला वामक पर हे त शहज़ादो हे कहिड़नि हालनि। शक पियुसि, रिड़ी हिन जी वेझो आई। यानी वेझो आया, हिक ॿिए खे ॾिठुनि, ॿई हिक ॿिए ॾे टोड़िया, दड़े ते ॿई अची करिया, दड़े ते पाण में मिलिया। पर संदन सिक जेका हुई, हेॾो अरसो हिक ॿिए खां परे हुया, हिक ॿिए खां जो हे परे हुया, ऐं ईअं ओचितो जो हे हिक ॿिए सां मिलिया, ईअं सम्झो त एॾी हिननि खे ख़ुशी मिली जो ख़ुशीअ में ई हिननि जो हियां फाटी ॿिन्ही, ऐं ॿई उते ॿिन्ही जो साह निकिरी, उते ई ॿई ढेरी थी किरी, उते ई ॿई ॼणा ढेरी थी ऐं किरी। अज़रा जो देरि कई, अज़रा जे माइटनि अज़रा खे ॻोल्हियो, हुनजे त ॻोल्हणारो केरु हुयो कोन। अज़रा जो देरि कई त अज़रा खे ॻोल्हण जे लाइ हुनजा माइट निकिता त भाई काॾे वई आहे सुबुह खां घुम, हेॾे 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 ॻोल्हींदे ॻोल्हींदे कंहिंजी नज़र ईअं दड़े ते पई त बणा दड़े ते इहो कुझु ॾिसण में थो अचे। आया वेझो जो अचनि, ॾिसनि दड़े ते त मथे चढ़ी आया, ॾिसनि त अज़रा बि मुई पई आहे, वामिक उनखे बि सुञाणनि पिया जो ईंदो हन, उहो बि पूरो लॻो घणो हेॾे होॾे उथलाइनि पुथलाइनि, पर ॾिठनि ॿिन्ही जा दम परवाह।
पोइ उन ॿिन्ही खे उन ई दड़े ते दफ़न कयो, उन ई दड़े ते जिथे हिननि दम ॾिनो, ॿिन्ही खे उन ई दड़े ते दफ़न करे मथां क़बर ठाहे छॾियऊं। उहा हिकिड़ी गॾियल क़बर, ॿिन्ही जी गॾियल क़बर ठाहिनि, चवनि था अञा उते ॾिसण में अचे थी। ऐं उन दड़े खे माण्हू वामक ऐं अज़रा जो दड़ो था सॾनि।